अॼु तव्हांखे सर्किट हाउस खां मोंदर नाके जो सैर करायां। 98 करोड़ बजट वारो शहर। ही अवां रोड ॾिसो, ही फुटपाथ ॾिसो, इन में गंद किचिरो ॾिसो। ये अव्हांखे ॿिए पासे जो सैर करायां तो, ही मौला हुसैन सभी लॻल आहे। ही सिर्फ़ु अवां फुटपाथ ॾिसो त इन में गंद किचिरो केॾो पियल आहे। ज़ुल्म नाहे असां सां, ख़ामोश आहियूं। हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जा बंगला, उन्हनि जा ॿार या त हैदराबाद या त कराची या त इस्लामाबाद आहिनि। असांजे लाइ ही सिरुनि जो रोड अज़ाब बणिजी वियो आहे। न हिन जो ड्रेनेज सिस्टम सुठो आहे। हीअ रिक्शा वारो मूंखे चए पियो त भाऊ मूंखे भर। हीअ ॾिसो, हीअ अव्हांखे मोंदर नाके वठी वञी रहियो आहियां। हीअ बेकर अव्हां ॾिठो हूंदो यकीनन। उन खां बाद में ही साइड में $1 वारो दुकान आहे। ही फुटपाथ ते पयल दुकान। ही सफ़ाई ॾिसो, ही ज़ुल्म ॾिसो। हिन में वण बि कोन्हनि। ही फुटपाथ भॻल टुटल, गंद किचिरो। अव्हां ॾिसो त सही असां कहिड़े अज़ाब में आहियूं। हेॾी बजट वारे शहर जा अव्हां हालत ॾिसो। ही मोंदर नाके वठी वञी रहियो आहियां अव्हांखे। ही साइडूं ॾिसो, ज़ुल्म नाहे। हेॾी वॾी बजट जो मेन जेको शहर जो रोड आहे असां उहो नथा ठाहे सघूं। ही ॾिसो फुटपाथ ते गाह ॾिसो। ही चौक ॾे में वठी वञी रहियो आहियां। ॾिसो त सही ख़ुदा जेको आहे अखि पटियो। हीअ सिरनि वारो रोड साइडुनि खां ॾिसंदा परेशान थी वेंदा। ही मका होटल आहे। ही चौक मेन चौक आहे। हिन साइडुनि में वरी सिरूं हणनि था मज़दूर, जिन खे ख़बर कोन्हे। ही अव्हां जेको आहे सीता वारो होटल ॾिठो हूंदो। ही ॾिसो ही लकड़ा पिया आहिनि, हिते हिननि बेंड कयो आहे। ही हिकिड़ो ही ॾिसो, ही मेन चौराहो आहे। ऐं ही ॾिसो, ओ ही ॾिसो ज़ुल्म, ही ॾिसो ज़ुल्म। हेॾा पैसा, हेॾा ॾोकड़। ही असांजे शहर जो मेन रोड आहे, उन जी हालत ॾिसो। ऐं ॿी अव्हांखे ॾेखारियां थो, ज़ुल्म नाहे। ही ॾिसो ज़ुल्म नाहे। असां सां चुप आहियूं, ख़ामोश आहियूं। लिखंदड़ माण्हू चुप आहिनि। ही हालत ॾिसो, ही हालत ॾिसो। ही मेन रोड आहे सर्किट हाउस खां वठी अव्हांखे दादू वारे गेट ते वठी वञी रहियो आहियां। ही ज़ुल्म ॾिसो। ही असां कंहिंखे चऊं त दादू में जादू आहे। ही दादू जो जादू आहे। ही दादूअ जो जादू आहे जंहिंमें ही ॾिसो, ही रोड ॾिसो। सभु ख़ामोश बणियल आहिनि, सभिनी खे परवाह ई कोन्हे। ईअं ॾुतड़ियल ज़िंदगी वारा ॼण माण्हू रहनि था जिन्हनि खे का सहूलियत कोन्हे। ही ॾिसो, ही रोड आहिनि। ही ॾिसो, अव्हांखे साइड ॾेखारियां थो। ही दादू जो मेन गेट ॾे वठी वञी रहियो आहियां अव्हांखे। ही हालत ॾिस, ही हालत आहे। ही 98 करोड़ जी बजट जो मेन शहर आहे। ही ॾिसो ज़ुल्म ॾिसो। अञा चुप करे वेठा आहियूं। ही ॾिसो न अव्हां, ही मेन रोड आहे। छा 3 करोड़ ख़र्च नथा करे सघनि दादू जे रोड ते? ज़ुल्म नाहे। हेॾी बजट वञे काॾे थी? ही अव्हां ॾिसो, अव्हांखे गेट ते वठी वञी रहियो आहियां। अव्हां ही सफ़ाई ॾिसो, दादूअ जा रोड ॾिसो। पोइ चवनि था त असां जॾहिं दादू में पहुतासीं ईअं लॻो त असां कंहिं वॾे शहर में आहियूं जिते सफ़ाई आहे, फलां फलां आहे। ही दादू जो गेट अव्हांखे नज़र अचे पियो? सर्किट हाउस खां गेट ताईं का कंस्ट्रक्शन अव्हांखे नज़र आई? अच्छा, मज़े जी ॻाल्हि आहे त हिन गेट जे हेठां वारा मंज़र अव्हांखे ॾेखारियां थो। चले ही त फुटपाथ थियो, गेट वारो अव्हांखे मंज़र ॾेखारियां थो। गेट वारो यार, ही ॾिसो, ही मेन गेट आहे। ज़ुल्म नाहे। ख़ामोश, दादू वारा सभु ख़ामोश। पोइ चवंदा आहिनि दादूअ में जादू आहे, दादू जी वीडियो ॾिसो। आख़िर में अव्हांखे ही नंढिड़ो दुकानु ॾेखारियां थो जिते तक़रीबन अव्हां वीडियो ॾिठी हूंदी। ही दुकान अहिड़ो आहे वीचारो जंहिंखे मशहूरु कयो अथनि। सिन सलामत, साह सलामत, जावेद स्वागी।